ॿुधणु चाहींदासीं त ख़ालिक़ काइनात जे दरबार में रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अज़ीम छा आहे, जेको मखलूक जो शेर ॿुधण सां ईमान ताज़ो थी पियो वञे त जॾहिं ख़ालिक़ पंहिंजे हबीब जी तारीफ़ फरमाईंदो त अहले ईमान खे केॾो न सुकून ऐं सुरूर हासिल थींदो। रब्बुल आलमीन इरशाद तो फरमाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद, मां कसम तो खणा हिन शहर मुबारक जो, व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, इनी करे तो कसम खणा जो या रसूल अल्लाह तू हिन गिलन घिटन में सैर फरमाईंदो आहे। व वालिदियूं व मा वलद, मां कसम तो खणा मां हबीब जे वालिदे गिरामी जो, ऐं मां कसम तो खणा हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जे ज़ाते मुबारक जो। इन आयत सगोरी में रब्बे ज़ुल जलाल वल इकराम हबीब जो शान बयान फरमायो आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो हे उहो हबीब बेनज़ीर ऐं बेमिसाल आहे, जंहिं शहर में घुमंदो आहे, जंहिं घिटन में सैर फरमाईंदो आहे। मां अल्लाह खे उन जो घुमण एतिरो पसंद आहे जो उन मिट्टी जे ज़रनि जो मां अल्लाह कसम थो खणा। अल्लाह सही फरमाए थो मां कसम थो खणा उन वालिदे गिरामी जो जंहिं घर में मुंहिंजो हबीब तशरीफ़ वठी आयो। अल्लाह सही फरमाए थो मां कसम थो खणा खुद हबीब जी ज़ाते मुबारक जो। इहो हुजूर जो शान आहे जंहिंजो कसम रब्बुल आलमीन खणे। रब्बुल आलमीन बी जगह ते इरशाद फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन, कसम आहे इंजीर जे वण जो, कसम आहे जैतून जे वण जो, ऐं कसम आहे मूंखे इन शहर पाक मक्कतुल मुकर्रमा जो, ऐं महबूब जंहिंजे घिटन में तू सैर फरमाईंदो आहे। अल्लाह सही फरमायो हे उहा हस्ती आहे जंहिंखे मां अल्लाह जॾहिं खिताब कंदो आहियां त फरमाईंदो आहियां या अय्युहल मुज़म्मिलो, ओ सुणी चादर वेढ़ण वारा रसूल। मां उन्ही खे खिताब करण जी महल फरमाईंदो आहियां या अय्युहल मुद्दस्सिरो, ओ मुंहिंजा हबीब सुहिणनि कपड़ पाइण वारा हबीब। ईअं करे मां सॾींदो आहियां। जॾहिं मां सॾु कंदो आहियां त चवंदो आहियां यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। ऐ रसूलन जा सरदार, ऐ नबियन जा सरदार, मांखे कसम आहे क़ुरान हकीम जो बेशक तू रसूलन में आहे। अल्लाह सही फरमायो मुंहिंजे हबीब जो शान जेकॾहिं तव्हां ॼाणण चाहियो था त अल्लाह साईं खां पुछो। क़ुरान पाक में लिखियल आहे, पढ़ी ॾिसो त मुंहिंजे हबीब जो शान केॾो अज़ीम आहे, जंहिंजे दरबार में मुंहिंजा नबी ऐं रसूल बि ॾकी ॾकी करे पेश थींदा आहिनि त मतां का वार बराबर बेअदबी थी पवे ऐं अर्शन वारो रब कावड़िजी पवे। हे अदब जी जाइ आहे, एहतराम जी जाइ आहे, ताज़ीम जी जाइ आहे। हे उहा हस्ती आहे जंहिंजे शान में रब्बुल आलमीन जल्ल मजदुहु इरशाद फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ महबूब मां तव्हांखे सारे जहाननि जे लाइ रहमत ई रहमत बणाए करे मोकिलियो आहे। रब्बुल आलमीन सारी कायनात में पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अहिड़ो तारुफ़ कराए छॾियो हो जो हुजूर जंहिं सैर सां पाण घुमंदा हा, तशरीफ़ वठी वेंदा हा, उन्ही सैर में जेकॾहिं वण ईंदा हा त हुजूर खे सुञाणींदा हा, जे जबल ईंदा हा त हुजूर खे सुञाणींदा हा, जे जानवर ईंदा हा त हुजूर खे सुञाणींदा हा, जे पखी ईंदा हा त हुजूर खे सुञाणींदा हा, जेकॾहिं मलाइक ईंदा हा त हुजूर खे सुञाणींदा हा, जे बुत अची वञनि त उहे बि कलमा भरे हेठि किरी पवंदा
चौंदा हा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ही अल्लाह से शान बयान फरमाए रहो आहे। हुजूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा कराम रदी अल्लाह ताला अन्हुम जी कचहरी में तशरीफ फरमाए। हिकड़ी ज़ैफा नंढड़ो बार आहे 2 महीनन जो, मां जे सीने में खीर पींदो थो अचे। जॾहिं उन जी मां जो गुज़र हुजूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उन कचहरी खां थियो आहे, अल्लाह जे हबीब ते जीअं उन जी निगाह ज़ैफा जी पई आहे, पंहिंजे मुंहं में सूंड विधई। उन्ही नंढड़े ॿार 2 महीननि वारे खीर छॾे करे इएं थो ॻाल्हाए जीअं 16 सालन जो नौजवान ॻाल्हाईंदो आहे। मां खे तो चवे, ओ बदबख्त, तू मुंहं में घुंज थी विझे, ॾिसे नथी पई उहो अल्लाह जो महबूब साम्हूं वेठो आहे, जंहिंजे मथां पखियुनि कलमा पढ़िया आहिनि, वणनि कलमा पढ़िया आहिनि, जबलनि कलमा पढ़िया आहिनि, दरिया जे मखलूक कलमा पढ़िया आहिनि, समुंड जे मखलूकात कलमा पढ़िया आहिनि, जंहिं ते अर्श कलमा पढ़िया आहिनि, जंहिं ते फर्शन कलमा पढ़िया आहिनि। काइनात जो नबी वेठो आहे, तूं वरी पंहिंजे मुंहं में गुंज थी विझे पई ऐं फसीह ज़ुबान सां चवे पियो, अस्सलातु वस्सलामु अलैका या ख़ातमन नबीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीअल मुज़निबीन। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़ैफा के सॾु था कनि। अगते वधिया हुजूर मुखातिब था थियनि पिया नंढड़े 2 महीननि जे ॿार सां। फरमाइनि था, नंढड़ा, ॿुधाए तोखों कंहिं ॻाल्हायो आहे, तोखे कीअं ख़बर पई त मां अल्लाह जो ख़ातमुन नबीन नबी आहियां? अर्ज़ करे तो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं रब्बुल आलमीन अवां के शान वारो नबी बनाए मोकिलियो आहे, उन्ही रब मांखे हुकुम ॾिनो त ओ नंढड़ा मासूम, अॼु वेंदे वेंदे मुंहिंजे हबीब जो शान बयान कयूं वञ त क़यामत ताईं अचण वारनि खे ख़बर पवे त मुंहिंजे हबीब जो एॾो वॾो शान आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बुल आलमीन वो शान अता फरमाया जो तहत सराखों अर्श मुअल्ला ताईं हर चीज में खुदावंद जुल जलाल वल इकराम पंहिंजे सोने नबी जी एड़ी मोहब्बत रखी छड़ी जो ज़रो ज़रो उनके सुञाणे पियो कलमा पढ़े। हुजूर अकरम नूरे मुजस्सम हादी ये दो जहान अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबिन सगोरन सां कंहिं सैर में वञनि पिया। हजरत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु भी साण आहिनि। फरमाए थो, हलदे हलदे अल्लाह जे महबूब एक जगह ते वेहण जो इरादो फरमायो। वेठासे, पाण फरमायो, ओ अबू ज़र, इतों कुछ पथरियूं तो मांखे चूंडे दे, जाबलू इलाको हो, मां पथरियूं खणी हिय लप भरे अल्लाह जे हबीब जे सामो पेश कयूं। पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे नबूवत वारे हथन मुबारकन में जिए जो वे पथरियूं वरतियूं, हर पथरी मो आवाज पियो अचे, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। हर पथरी हुजूर जे रिसालत की शाहिदी पई दे, हर पथरी हुजूर जे नबूवत अक़दस की शाहिदी पई दे। हुजूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अबा बकर हेॾे आ, हे पथरियूं तू पंहिंजे हथ में कथर, जियां मूंखे सुञाणनि था इएं ई मुंहिंजे अबा बकर के भी सुञाणनि था, इएं ई मुंहिंजे उमर फारूक के भी सुञाणनि था, इएं ई मुंहिंजे उस्मान ज़िन्नूरैन के भी सुञाणनि था, इएं ई हे हज़रत अली मुर्तज़ा के भी सुञाणनि। हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ये मौजज़ा आहिनि। सरवरे कौनैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारगाह अक़दस में उम्मुल मोमिनीन
अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा कुछ मोती खणी आई थी, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे मोती त ॾिसो तव्हां खे वणनि था या न। सैयदे दो जहान अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था, आयशा ही काथों आंदा थी? या रसूल अल्लाह मुंहिंजा अम्मा अब्बा तो कुर्बान थियन, जेके खमीस वारे ॾींहुं अवां पंहिंजा नह मुबारक लाथा हा, अवां मूंखे अता फरमाया हा, मां खणी करे खुशबू लाए करे रखिया हा। सुबुह थी आहे मां जो ॾिसां त हे मोती बणिजी विया आहिनि। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर सां जेका शय लगी वेंदी ही, अल्लाह से उनके भी शान वारो बनाए छॾींदो। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु हुजूर जे बारगाह में सुबह जी नमाज खां बाद रसूल खुदा सल्लल्लाहु